बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद। मौजूद नाज़रीन, सुलह इमाम हसन अलैहिस्सलाम जे बारे में टी क़िस्सा असां तव्हां सां मुखातिब आहियूं। गुज़िश्ता क़िस्तनि में असां इहो बयानु कयोसीं त सुलह ऐं बैत जे दरमियान छा फ़र्क़ु आहे, ऐं उन खां पोइ असां हिकु अहम सुवाल जी तरफ़ मुतवजा थियासीं। ऐं आख़िर में असां इहो बयानु कयो त असबाब सुलह ऐं असबाब क़याम छा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ो असां बयानु कयो होसीं, इनशाअल्लाह कुझु अॼु बयानु कंदासीं। असबाब सुलह ऐं असबाब क़याम मंझां हिकु जॻह जेको इमाम हसन अलैहिस्सलाम जी सुलह जे बारे में लिखियो वियो आहे त इमाम हसन सुलह छो कई ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम बैत छो सुलह छो न कई, क़याम छो कयो। उन में वारे उलमा लिखनि था त इमाम हसन अलैहिस्सलाम खां सिर्फ़ु सुलह जो मुतालबो थियो ऐं बैत जो मुतालबो न थियो हो। जॾहिं इस्लाम में मुस्लमान नज़रिए निगाह जे मुताबिक़ अगरि कोई शख़्स सुलह जो मुतालबो करे त पहिरीं उन सां सुलह कई वेंदी आहे, लेकिन अगरि बैत जो मुतालबो कयो वञे ऐं उहो बि अहिड़ी शख़्सियत खां जेको साहिब मनसब हुजे, इलाही मनसब रखंदड़ हुजे, त उन वक़्तु सुलह जो जवाज़ नथो ठहे। इन ई करे इमाम हसन सुलह कई ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां छो जो बैत तलब कई हुई ऐं सुलह जो मुतालबो ई न हो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम इलाही मनसब रखंदे इलाही मनसब जी तक़ादा जे मुताबिक़ क़याम कयो। ऐं टे नंबर ते जेको सबबु आहे इमाम हसन अलैहिस्सलाम जी सुलह जो, उहो इहो आहे, उलमा लिखियो आहे त इमाम हसन जेका सुलह कई तकिए जी बिना ते, तकिए जे लाइ कुझु शराइत उलमा बयानु कया आहिनि। उन्हनि मां अहम शर्त ऐं जामे शर्त इहो आहे त तकियो पंहिंजी जान माल इज़त ऐं आबरू जी बचाइण ख़ातिर कयो वञे थो, पर उनजे लाइ शर्त इहा आहे त जान माल इज़त आबरू बचाइण जे ख़ातिर दीन क़ुर्बान न थी वञे। ऐं इमाम हसन अलैहिस्सलाम जेका सुलह कई, सुलह में इमाम अलैहिस्सलाम पंहिंजो मनसब इलाही इमामत पाण वटि रखंदे सुलह कई। जॾहिं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां जेको मुतालबो हो, अगरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन मुतालबे ते अमल कनि हा त गोया के मनसब इलाही हिकु नाअहल शख़्स जे हवाले कनि हा, जंहिंजे ज़रिए सां दीन इस्लाम खे नुक़सानु पवे हा ऐं उहो तकिए जो मौरद न हो, लिहाज़ा इमाम अलैहिस्सलाम क़याम कयो। उन खां पोइ जेको चौथे नंबर ते फ़र्क़ु आहे, उलमा सबबु सुलह बयानु कयो आहे, उहो इहो आहे त ही इमाम मसइले ते इलाही मुताबिक़ कमु कंदा आहिनि। छो जो इमाम हसन अलैहिस्सलाम खे हुक्म सुलह हो ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे हुक्म क़याम हो, ऐं इन ई हुकुम जी तक़ादा मुताबिक़ उन्हनि अमल कयो। उन खां अलावा बाक़ी असबाब बि उलमा बयानु कया आहिनि, इनशाअल्लाह असां अॻी क़िस्त में बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।